करमपुर जो बेगारी कैनाल ऐं खरड़ो शाख में पानी बंदि थियण सबबि ग़रीब ऐं मिसकिन हारियुनि जे रूंबे लाइ तयारु कयल सारनि जो ॿिज सड़ी रहियो आहे, जंहिं करे सवें हारी सख़्तु परेशानी ऐं बेचैनी में मुब्तला आहिनि। मुतासिर हारियुनि जो चवणु आहे त आबपाशी खाते जा कुझु अमलदार मुबैना तौरु रिश्वत वठण बावजूदु पाणी मुक़ररु हंधनि ताईं न पहुचाए रहिया आहिनि, जंहिं सबबि नवाड़ा सुकी रहिया आहिनि ऐं रूंबे जो ॿिज तबाह थी रहियो आहे। जेकॾहिं फौरी तौर ते पाणी बहाल न कयो वियो त हारियुनि जी सॼे साल जी महिनत ऐं लखें रुपयनि जी सीड़प ज़ाया थी वेंदी, जिन जा ज़िम्मेवार लाॻापियल अमलदार हूंदा। मुतासिर हारियुनि आला अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त बेगारी कैनाल ऐं खरड़ो शाख में पाणी बंदि थियण वारे मामले जो फौरी नोटिस वठी पाणी जी फ़राहमी बहाल कई वञे ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में मुतासिर हारी आबपाशी खाते ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज करण ते मजबूर थींदा, जंहिं जी समूरी ज़िम्मेवारी लाॻापियल अख़्तियारनि ते हूंदी।